इस्लामाबाद मां ख़बर ॾींदा हलो त इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस के अवामी मुस्लिम लीग जे सरबराह ऐं अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मनोला लॉन्ग मार्च दौरान दाख़िल हिक केस बाबति शेख रशीद जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। शेख रशीद वकील सूदो अदालत पहुतो। ॿुधणी दौरान अदालत सवाल कयो त शेख रशीद अञा डी नोटिफाई ते नाहे थियो, जंहिं ते शेख रशीद ॿुधायो त मां अञा बि क़ौमी असेंबली जो मेंबर आहियां। शेख रशीद अदालत खे ॿुधायो त मथिस रोज़ानो नओं केस दाख़िल करे घरनि ते छापा हया पिया वञनि। अदालत रिमार्क्स ॾिना त अली वज़ीर बि क़ैद आहे, हू बि क़ौमी असेंबली जो नुमाइंदो आहे। इन ते अवां मुस्कुराए रहिया आहियो। अदालत घरू सेक्रेटरी खां शेख रशीद खिलाफ़ केस जा तफ़सील तलब कंदे खेसि गिरफ़्तार करण खां रोके छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।